संगत ये कुछ टाइम पहिरियां जा वीडियो आहिनि जेके असां यादगिरी तौर रखिया हुया, पर असां चयो हाणे तव्हां दोस्तनि सां शेयर कयूं। असां तैयार थी करे निकितासीं, लाहौर ज़ू घुमणो हुयो असांखे ऐं पंहिंजी संगत सां गॾु निकिरी पियासीं। कुझु मिंटनि खां पोइ असां पुॼी वियासीं लाहौर ज़ू, जिथे असां टिकेटूं वठी ऐं मैदान में लही पियासीं। असां चयो अॼु जानवर न ठाहींदा कॾहिं ॾिसंदासीं। जीअं अंदरि दाख़िल थियासीं त चीता शेर वाड़िया पिया हुया पिंजरनि में, जिथे तमामु घणी गर्मी ऐं धप बि ॾाढी हुई। उन खां पोइ अॻिते आयासीं न पिंजरे में हिकिड़ो वॾो भालू वाड़ियो पियो। उन खां पोइ संगत अंदरे पासे आयासीं, जिथे तमामु घणियूं मच्छियूं हिकिड़नि शीशनि में बंदि थियल हुयूं, पर अहिड़े क़िस्म जूं मच्छियूं हुयूं जो असां कॾहिं बि न ॾिठियूं आहिनि। रंग बिरंगी मच्छियूं, के सायूं, के ॻाढ़ियूं, के फिकियूं, के कारनि चिटनि सां, पर तमामु घणियूं सुहिणियूं मच्छियूं हुयूं। थोरो ई अॻिते आयासीं त हिकिड़ी जाबलू बकरी, जेका चुरी ई न पई सघे एॾी डुबरी। थोरो ई अॻिते हलियासीं त गिराफ़ बीठा हुया, जेके उठ खां वॾा हूंदा आहिनि ऐं हीअ जेके गिराफ़ आहिनि उहे अमेरिका जे जंगलनि में मिलंदा आहिनि। हिन जानवर खे सभु को सुञाणे, लाहौर में सुकून सां वेठो आहे, पर हिते नारे तालके में हिन खंदियूं खणी छॾियूं आहिनि माण्हुनि। असांखे शींहं खां अॻई भो पियो थिए, वरी हुन रहंदो शींहं खे चिड़ाए छॾियो। पोइ हिकु ज़ेबरा ॾिठोसीं जेको तमामु घणो कावड़ियल असांजे मोह ई न पियो करे। असां शींहं खे ॾिसी थोरो अॻिते वधियासीं। असां चयो हाणे शींहं सां गॾु वीडियो भरायूं, पर शींहं चयो हाणे तव्हां अची विया मैदान में, असां हलूं था, हाणे तव्हां पाण ई शींहं लॻा पिया हो। संगत थोरो अॻिते हलियासीं त उते भालुनि जी जोड़ी वेठी, जेके असांखे तमामु घणा दिलि खे वणिया ऐं असां चयो अलाह करे असां ॾे अचनि, पर उहे वेझो न आया। थोरो ई अॻिते आयासीं जिथे हरण हुयो, तमामु ख़ूबसूरत हुयो माशाअल्लाह, ऐं मौसम भली हुई, तमामु दिलि खे वणे पियो। उन जी भर में ख़ूबसूरत हरणियूं हुयूं, जेके हरण सां मिलण लाइ बेताब हुयूं, पर उन्हनि खे पिंजरे में कैद करे छॾियो। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल। ही बबर शेर हो जेको सुतो पियो, ऐं माण्हू काफ़ी इंतज़ार में हुया त उथे असां ॾिसूं, असां टिकट भरिया आहियूं, पर ही ईअं सुतो पियो जो राति सॼी राति न पाणीअ वारो हो। भाई साहब मेरे अकेले की फोटो लेना। अकेले खींचो, अकेले खींचो, सोचते हुए। ये जा रही है। हाँ। बात सुन, किसी सस्ते पेंटर को पकड़ और इसके ऊपर लिखवा टिचकुले कंपनी का रोड रोलर। चल, और लाल पेंट। हाँ, सब फॉर्मेलिटीज पूरी हो चुकी है। संगत जानवर जेके हज़ारनि जी तादाद में आ, पर असां सभिनी जो वीडियो न भरे सघियासीं। गर्मी जाम आई। मूं ॾाॾे खे चयो त हल त हली था वेहूं 2-3 मिंट, जेसि ताईं संगत अचे त पोइ पंहिंजे रूम ते हलूं। A few moments later. कुछ संगत जो मुंहुं स्नैप में किनो कयोसीं, वरी हिननि जी कट लॻाऊं। और ते कर जाबो। अरे हल दादा मथे कर मुंहुं कतरो। हाणे करे दी 1000 शर्ते भाई ॾिसदा 1000 नोट कड़को 1000 आ कणी हां मरम हां रूम में संगत सां मज़ाक मस्ती कईसीं। उन खां पोइ असां घुमणो मीनारे पाकिस्तान, ऐं ओॾे असां निकिरी पियासीं संगत सां गॾु शाम जे टाइम। A few moments later. थोरी देरि खां पोइ असां पुॼी वियासीं मीनार पाकिस्तान, जिथे तमामु घणी बारिश थी ऐं मौसम जेका आहे उहा तमामु घणी VIP। हिन टावर जी भर में पुॻासीं त इरफान शाह चयो मुंहिंजो वीडियो ठाहे। इरफान शाह जो वीडियो मूं ठाहियो। उन खां पोइ मूं चयोसि हाणे मुंहिंजो वीडियो ठाहे भला। जाबिर वाहिद खे ईअं छिके पियो चए ॼण काजल खे शाहरुख खान। असांजा वीडियो ॾिसी ख़ालिद दिलि न जले सघियो ऐं ख़ालिद चयो मुंहिंजो वीडियो ठाहे, VIP वीडियो ठाहियोमांसि। उन खां पोइ ॾाढे ई तहमीद जो वारो आयो, उन्हनि जो वीडियो हिकिड़ो ठाहियोसीं। उन खां पोइ संगत बादशाही मस्जिद ते आयासीं, जिथे सिज बि लही वियो। भाई साहब मेरे अकेले की फोटो लेना। अकेले खींचो, अकेले खींचो। The next day. ॿिए ॾींहुं तयार थी करे अची गाॾीअ में वेठासीं। मुंहिंजो घड़ीअ जो वीडियो लाज़मी ठाहियां। साइड में अची बीही रहियासीं। सभिनी खे टेंशन हो, उस्ताद खे त वॾो टेंशन हो ड्राइवर खे, छो त हुनखे चालान लॻी चुको हो 700 जो। असां सफ़र मुल्तान ॾांहुं शुरू थी वियो ऐं असांखे मुल्तान में घुमणो हो, ऐं उन खां पोइ असांजी घर ॾे वापसी हुई। A few moments later. मुल्तान में पहुची वियासीं। का संगत काॾे वई, का काॾे वई, पर ख़ालिद भाई गॾिजी वियासीं। असां चयो घुमंदासीं गॾु। थोरो ई अॻिते हलियासीं त ख़ालिद पोज़ हणी बीह रहियो अची, जेसि ताईं वीडियो न भरींदे तेसि ताईं आगे न हलंदे। नेट वीडियो भरे जान छॾाईसीं। पोइ संगत म्यूज़ियम ते चढ़ी आयासीं। ख़ालिद ऐं ॿई दल काॾे विया। पोइ तमीज़ ऐं परियल शाह मूंखे हथ अची विया। परियल शाह वॾा वस कया त मुंहिंजो फोटू अचे हेॾां होॾां कीअं, पर कैमरा हेॾां पियो करे छॾियां, वरी हेॾां पियो करे छॾे त वरी हेॾां पियो करे छॾियां, पर नेठ हुनजो फोटू अची वियो। मूं ॾाढे तमीज़ जा भला भला फोटू कढिया त हमरा हिकिड़ो ॾिसी लही आयो, चई तव्हांजे मोबाइल जो रिज़ल्ट भलो आहे, तव्हांजी कैमरा में बि अचे थी, मुंहिंजो फोटू कढो। पोइ आयासीं शाह रुकन आलम जी दरबार ते, जिथे अंदरि दुआऊं घुरियूंसीं ऐं ॿाहिरि निकिरी आयासीं। संगत सॼी वीडियो ठाहिया ऐं असां वीडियो ठाहियो। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल। थोरी देरि खां पोइ असांजी वापसी हुई ऐं निकिरी पियासीं पंहिंजे प्यारे शहर सिकंदराबाद ॾांहुं। A few moments later. हलंदे हलंदे असांखे राति थी वई ऐं असां पहुचण वारा हुयासीं पंहिंजे प्यारे शहर सिकंदराबाद ॾांहुं।
जीअं ई सीपेक तां हेठि लथासीं संगत घर जो ॿुधी अची झुमरियूं लाथियूं। One hour later. थोरी देरि खां पोइ संगत असां पहुची वियासीं कलमी क़ुरान ते, जितां ज़ियारत करे खेर सां निकिता हुयासीं टूर लाइ। राजू कयो तो दादा